अल्लाह चो कहना और सरदार जा उम्मती आयो हथ मथे करो जेके बाहर बीठा हो सब मेहरबानी करे अंदर अचो। अज कुर्ब करे असांजे कखड़न में मुझो चंड खां सोनो सरदार ईंदो कुर्बान वञा तंहिं रस्ते सां जंहिं रस्ते सां सरदार। अल्हम्दुलिल्लाह सुन्ना अल्हम्दुलिल्लाह। पीरे तरीकत रहबरे शरीयत आलिम बा अमल पीरे तरीकत हजरत अल्लामा किबला साईं पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया जन मूं तव्हांखे ॿुधायो इंशाअल्लाह ताला साईं जन मगरिब ताईं पुॼी वेंदा। अल्हम्दुलिल्लाह पहुची विया आहिनि। साईं जन खे मां ख़ुशामदीद चवां थो। क्या एहसान आखां तेरे आमण दा सुभान अल्लाह दरजा है। हाणे तव्हां जेके बि हेॾे वेठा हो महिरबानी करे उथी हेॾे अचो। जेके जेके बि आहियो महिरबानी कयो न त मूंखे हेॾे अचणो पवंदो। क्या इंसाफ आखां तेरे आमण दा ॾाढा लाइक की तुई मन लियड़े पावण। अल्हम्दुलिल्लाह सुन्ना अल्हम्दुलिल्लाह। बगैर ताखीर जे बगैर ॿियनि कलमात जे चवण जे आउं साईं जा थोरा मञा थो। साईं जन सां मदीने शरीफ में असांजी मुलाक़ात थी। साईं जन वाइदो फरमायो अॻे साल भी साईं जन ईअं ई महिरबानी कई हुई। बस आउं हज़रत किबला पीर साईं जन पीर दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया जन के अर्ज़ कंदुसि त पंहिंजे नूरानी खिताब सां असां अव्हां खे नवाज़। जमायत काफ़ी ॿार बीठी आहे उन्हनि खे अर्ज़ु आहे त अंदर अचो अंदर अचो। किबला नारे तकबीर। हाणे अव्हां सुस्त आहियो। नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर किबला साईं दिलबर साईं जिंदाबाद। किबला साईं अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लह। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो हिन महफ़िल में असांजो अचण गॾजण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा
सूरह हदीद जे आगाज़ वारियुनि आयतुनि मंझां हिक आयत मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन मुबारक आयत जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, हुवल अव्वलो वल आखिरो। वो अव्वल भी आहे, वो आखिर भी आहे। वज़ाहिरो वल बातिनो। वो चिट्टो ऐं पधरो भी आहे, वो लिकल ऐं गुझो भी आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम। ऐं वो हर शय जो इल्म रखण वारो भी आहे। इहा आयत इन खां अॻ वारी आयत ऐं उन खां पुठ वारी आयत अल्लाह तबारक व तआला जल शानू जे ज़ात बाबरकात जो शान मान ऐं अल्लाह ताला जे औसाफ जो बयान आहे। पर हीअ आयत ख़ुसूसन उलमाए आलाम फरमायो आहे त इहा जीअं अल्लाह जी औसाफ जो भी बयान आहे, तीअं मदीने वारे साईं जे सिफ़तुनि जो भी इन आयत में ज़िक्र आहे। जेकी औसाफ अल्लाह जी ज़ात जा आहिनि, उहे करीम रब पंहिंजे हबीब खे अता फरमाया आहे। हुवल अव्वलो, उहो ई अव्वल आहे। एक तरफ इहो शान उलूहियत जो आहे, अल्लाह अव्वल आहे। वल आखिरो, ऐं अल्लाह अव्वल भी आहे त आखिर भी आहे। पर इहा शान अव्वलियत हिक सूरत में अल्लाह ताला मदीने वारे साईं के भी अता फरमाए। अल्लाह आखिर आहे, वो पंहिंजे शान मुताबिक आखिर आहे। पर इहो शान आखिर हुजण अल्लाह ताला मदीने वारे मीर खे भी अता फरमायो आहे। वज़ाहिर वल बातिन, अल्लाह ज़ाहिर आहे, पधरो आहे, चिट्टो आहे। इहो ज़ाहिर हुजण अल्लाह जी सिफ़त आहे। त इहा सिफ़त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे भी अता फरमाई। अल्लाह बातिन आहे, अल्लाह गुझो आहे, राज़ आहे, मख़फ़ी आहे। अल्लाह ताला जल शानु जी ज़ात नज़रुनि खां ओझल आहे, लिकल ज़ात आहे। इहो शान बातिन जीअं रब जी ज़ात जो आहे, तीअं हिक सूरत में अल्लाह ताला मदीने वारे मीर खे भी शान बातिनियत जो अता फरमायो आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह ताला हर शय जो इल्म रखण वारो आहे। हर शय जो इल्म अल्लाह खे आहे। अल्लाह पंहिंजे शान जे मुताबिक हर शय जो आलिम आहे, बाखबर आहे हर शय खां। पर इहो इल्म वारी खूबी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे भी अता फरमाई आहे। अहिड़ी खूबी ॾिनी आहे जो काइनात आला हुजे या काइनात ज़ेरी हुजे, शर्को जुनूब, शिमालो जुनूब, पूरी काइनात जा इल्म अल्लाह ताला मदीने वारे साईं खे भी ॾेई छॾिया आहिनि। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मदारिजुन नबूवह किताब जे खुतबे में इन ॻाल्हि जो ज़िक्र फरमायो आहे त इहो शान अल्लाह जी ज़ात जो भी आहे, त इहे औसाफ मदीने वारे साईं जा भी आहे। सुभान अल्लाह। इन आयत जे तफसीर में एक रिवायत शरह शिफा जे अंदर
हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रजी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ हिकड़े ॾींहुं सोहणा लजपाल नबी जलवगर हुया वेठल हुया त नज़ल जिब्रील अलैहिस्सलाम जिब्रील अलैहिस्सलाम हबीबन जी खिदमत में नाजुल थियो। मदीने वाले साईं जे हुजूर में जिब्रील पेश थियो। फसल्लम जिब्रील अचे मदीने वाले साईं के सलाम कयो। फकाल फी सलामिही अस्सलामु अलैका या अव्वलु अस्सलामु अलैका या आखिरु अस्सलामु अलैका या ज़ाहिरु अस्सलामु अलैका या बातिनु। जिब्रील अचे मदीने वारे के सलाम कयो त तोते सलाम आहे ए सभिनी का पहिरियां तोते सलाम आ सभिनी का पोयां तोते सलाम आ सभिनी में चिट्टा ऐं पधरा तोते सलाम आ सभिनी का लिकल ऐं गुझा। यो सलाम कंहिं कयो जिब्रील। मदीने वाले साईं जी खिदमत में जिब्रील उन्हनि लफ्ज़न सां उन्हनि लक़बन सां उन्हनि सिफ़तुनि सां सलाम कयो आहे जेको सलाम ऐं जेकी खूबियूं ऐं औसाफ जलील रब्बुल आलमीन जल जलालुहु जा आहिनि उन्हनि नालनि सां मदीने वारे साईं के जिब्रील अची सलाम कयो। जेॾीमहिल जिब्रील इहो सलाम कयो फ़अनकरतु ज़ालिका अलैहि मदीने वारे साईं फरमायो त मूं जिब्रील खे इन ॻाल्हियुनि जो इनकार कंदे चयो वकुल्तु या जिब्रील कैफ़ तकून हाज़िहि सिफ़तु लिमख़लूक़िन मिस्ली। जिब्रील ये सिफ़तूं मूं जहिड़ी मखलूक सां कीअं थो तूं सॾी तूं मूंखे अव्वल कीअं थो सॾी मूंखे आख़िर कीअं थो सॾी मूंखे ज़ाहिर कीअं थो सॾी मूंखे बातिन कीअं थो सॾी ये सिफ़तूं त मुंहिंजे अल्लाह जूं आहिनि। इन्नमा हाज़िही सिफ़तुल ख़ालिक़िल्लज़ी ला तलीक़ु इल्ला बिही। ये सिफ़तूं त ख़ास रब जी ज़ात जूं आहिनि ॿिए कंहिंखे लाइक़ नाहे ॿिए कंहिंजे लाइ मुनासिब नाहे जो उनखे अव्वल सरजे आख़िर सरजे ज़ाहिर सरजे बातिन सरजे। ये सिफ़तूं त रब जी ज़ात जूं आहिनि। जिब्रील तो इहे औसाफ मूं मुहम्मद खे कीअं सॾिया इन्हनि नालनि सां तो मूंखे कीअं सलाम कयो आहे। फ़क़ाल जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल अन अल्लाह अमरनी अन उसल्लिम बिहा अलैका हबीब मां जिब्रील रब जे हुक्म जो बंदो आहियां मां पंहिंजो पाण तोखे इन्हनि लक़बनि सां न सॾियो आहे मूंखे ख़ुदि जब्बार रब्बुल आलमीन जो हुक्म मिलियो आहे त जिब्रील अॼु मुंहिंजे हबीब खे वञी हिन नालनि सां सलाम कर। जेतिरी जमायत आहे ओतिरो आवाज़ कोन्हे को अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे खुदा कंदो सदाई ख़ुशि हूंदो। थोरो मूंखे जवाब ॾियो त मां बि सम्झां त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे दिमाग़ में विहारियो था। या रसूल अल्लाह जेकी सलाम जा लफ़्ज़ मूं अची तव्हांजी खिदमत में अर्ज़ कया आहिनि मूं पंहिंजे तरफ़ों न चया आहिनि। इन्हनि लफ़्ज़नि ऐं लक़बनि जे लाइ अल्लाह पाण मूंखे हुकुम ॾिनो आहे त जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे हीअं सलाम कर अमरनी उसल्लिम बिहा अलैक मुंहिंजे रब मूंखे हुकुम ॾिनो आहे त इन्हनि नालनि सां मां जिब्रील तव्हांखे वञी सलाम कयां। लिअन्नहु कद फद्दलक बिहाज़िहि सिफ़ा मुंहिंजा महबूब छो त
त अल्लाह ताला खुद अव्हां के इन्हनि सिफ़तुनि सां नवाज़ियो आहे। तव्हां खे इहे गुण अल्लाह पाण अता कया आहिनि। व खुस्सक बिहा अला जमीइन नबियीन वल मुरसलीन। मुंहिंजा महबूब अल्लाह ताला सभिनी नबियन सभिनी रसूलन मजा चूंडे अव्हां खे ई इन्हनि लक़बनि सां मखसूस फरमायो आहे। इहे लक़ब अव्वल हुजण, आखिर हुजण, ज़ाहिर हुजण, बातिन हुजण, न आदम खे मिलिया, न नूह खे मिलिया, न इद्रीस खे मिलिया, न अखनूह खे मिलिया, या न यूनुस खे मिलिया, न यूसुफ खे मिलिया, न मूसा कलीम खे मिलिया, न ईसा रूहुल्लाह खे मिलिया, न दाऊद खलीफतुल्लाह खे मिलिया। कंहिं नबीअ खे इहे लक़ब न मिलिया। अल्लाह ताला इन्हनि लक़बनि सां तो मुहम्मद खे मखसूस फरमायो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। व खुस्सक बिहा अल्लाह ताला तोखे मखसूस कयो आ, चूंडियो आ। अला जमीइन नबियीन वल मुरसलीन। सभिनी नबियन जे मथा, सभिनी रसूलन जे मथा रब तोखे चूंडियो आ, मुंतखब कयो आ, तोखे ई इन्हनि लक़बनि सां नवाज़ियो आ। हबीब अव्वल भी तू ही, आखिर भी तू ही, जाहिर भी तू ही, बातिन भी तू ही। हाय हाय हाय। मदीने वारो एड़ो अव्वला जेखा अगु मखलूक में बियो को आहे ही न। एड़ो आखिरा जेखा आखिर बियो को मखलूक में आहे ही न। मदीने वारो ज़ाहिरा पत्थरो आ, चिट्टो आ, एड़ो ज़ाहिरा जो पूरी कायनात में केर बि एड़ो ज़ाहिर नाहे, पत्थरो नाहे जेड़ो मदीने वारो ज़ाहिरा। सुभान अल्लाह। मदीने वारो गुझो आ, एड़ो गुझो आ, एड़ो गुझो राज आ, एड़ो रब जो निकल राज आ जो कायनात जे अंदर मुस्तफा जे हकीकत जेड़ी बी का गुछी हकीकत नाहे। गुछन राजन मजा मुस्तफा जेड़ो बियो को गुझो राज नाहे। पो जिब्रील तो अर्ज करे फशक्कलक इस्मन मिन इस्मिही। महबूब अल्लाह ताला पंजे नालन के खोले उन्हें मां तुंजो नालो विचा कढियो आ। ये गाल समझण जी आ। फशक्कलक इस्मन मिन इस्मिही। मुझा महबूब अल्लाह पंजे नालन के खोले उन्हनि मां तुंहिंजो नालो ज़ाहिर कयो आ। मिसाल हूंदो आ ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। जेॾी महिल गुलाब जो गुल फुटंदो आहे, तव्हां ॾिठो आहे न गुलाब जो गुल, उन जो साई पनखड़ियूं हूंदियूं हुन पंज, ये पाण में भाकुर पायूं, हीअं पंज ई पनखड़ियूं साए रंग जूं। जेॾी महिल बहार जी मौसम थींदी आहे त इहा सायूं पनखड़ियूं हीअं खुलंदियूं आहिनि। उन्हनि मां वारी ॻाढ़े रंग जो गुलाब जो गुल निकिरंदो आहे। ॾिठो अथव? हाणे इन्हे खे सॾिबो आहे त सावन पनखड़ियुनि मज़ा ॻाढ़ो गुल खुली निकितो, टिड़ी निकितो। अल्लाह तो फरमाए त हबीब मां पंहिंजे नाले में जेको मुंहिंजो नालो ॻुझो लिकल राज़ हुयो, मुखड़ी
कड़ी वांगुर बंद हुयो उन्हें के ट्रेडियम में खोलियम में तो उन्हें जे खुलण सा विचा तुंजो नालो जाहिर थी पियो। फशक्कलहू इस्मुहु मिन इस्मिही फजुल अर्श महमूदुन वहाजा मुहम्मदू। अल्लाह पंहिंजे नाले मां मुस्तफा जो नालो कीअं टेड़े खोले कढियो जो अर्श वारो महमूद आ। अल्लाह जो नालो महमूद आ। महमूद मीम है मीम वा दाल महमूद यो अल्लाह जो नालो आ। उन्हें मछा अल्लाह ताला नालो कढियो मुहम्मद। मीम है मीम दाल महमूद मां मुहम्मद नालो जाहिर थियो। इन तरह सा जिब्रील तो अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे रब फरमायो आ तो पंहिंजे नालन मझा मुहम्मद जे नालन के मूं रब जाहिर कयो। हदीस कुदसिया कुंत कंजन मखफिया मां रब लिकल खजानो हुयुस गुच्छो खजानो हुयुस मुंजी कंखे खबर न हुई त अल्लाह केरा। अल्लाह जो शान चाहे मान चाहे अल्लाह ताला जल्ल शानु जी वहदानियत चाहे हेकड़ाई चाहे रब जी रबूबियत चाहे उलूहियत चाहे रब जी जात चाहे सिफात चाहे कंखे खबर न हुई। मां लिकल खजानो हुस फखलक़तु मुहम्मदन लिउरफ पो मुहम्मद करीम के पैदा कयो त जीअं मुंजी सुञाण थिए। मुंजी सुञाण जेला पंजी रबूबियत के जाहिर करण जेला पंजी खुदाई के जाहिर करण जेला पंजे शान के पंजी कुदरत के पंजी कुव्वत के पंजे जमाल के पंजे कमाल के पंजे खिसाल के जाहिर करण जेला मोहम्मद मुस्तफा के मुंह पैदा कयो। हुस्न जो पेकर बनाए मुहम्मद के धरती ते मोकलियम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन जे हुस्न के ॾिसी रब जो हुस्न याद ईंदो। हिन जे कमाल के ॾिसी अल्लाह जो कमाल जी खबर पवंदी। हिन जे जमाल के ॾिसी हिन जे खुशखिसाल के ॾिसी अल्लाह ताला जल्ल शानु जी जात जो तारुफ करण वारी जात मुहम्मद करीम जी आ। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो जिब्रील तो अर्ज करे फशक्कलक इस्मन मिन इस्मिही अल्लाह पंहिंजे नालन के खोले उन्हें मां तुंहिंजो नालो जाहिर कयो व वस्फन मिन वस्फिही पंहिंजे वस्फुन के खोले उन्हें मां तुंहिंजूं वस्फूं जाहिर कयई। अल्लाह पंहिंजे वस्फुन मां पंहिंजे वस्फुन मां तुंहिंजे वस्फुन के जाहिर कयो कीअं जो सम्माक बिल अव्वल लिअन्नक अव्वलुल अंबिया। महबूब तोखे अव्वल सजी हिन जेला जो तू सभिनी नबियन का अव्वल आई। तोखे अव्वल सजी हिन जेला जो पूरी मखलूकात का अग में जमीन आसमान सिज चंद्र फलक अर्श कुर्सियों वण बूटा जानवर उत्तर ओभर दक्षिण ओला जन्नत जहन्नम अर्श फर्श इंसान सब पो मोहम्मद मुस्तफा अग में। दुनिया वारन के बुधाई त मोहम्मद अव्वलियत जो शान रखे थो हिन के ॾिसो त मुझे अव्वल हुजण जो तव्हां के पतो पवंदो।
वसम्माक बिल आखिरे लिअन्नक आखिरुल अंबिया फिल असरे। हबीब तोखे आखिर सजी हिन जे लाए त तू सभिनी नबियन का आखिर में अचण वारो आई। नबूअत जो सिलसिलो आदम का शुरू थियो, आदम आयो पंजो वारो पूरो करे अल्लाह सां वञी मिलियो। शीस आयो पंजो ज़मानो पूरो करे वियो। अखनू आयो, इद्रीस आयो, नूह आयो, हर नबी पंजो पंजो वारो पूरो करे वियो। ऐं सभिनी का पछाड़ी में मुहम्मदुर रसूलुल्लाह आयो। मां पंहिंजी सिफ़त आख़िर हुजण महबूब तोखे अता फरमाई। तू अव्वल भी आहीं, तू आखिर भी आहीं। सुभान अल्लाह। मुझा महबूबा लिअन्नक अव्वलुल अंबिया खल्कन व सम्माक बिल आखिरे लिअन्नक आखिरुल अंबिया फिल असरे। हबीब तोखे अव्वल हिन जे लाइ सॾियुमि जो सभिनी नबियन का पहिरियों नबी तू आ। तोखे आखिर हिन जे लाइ चयुमि जो सभिनी नबियन का पछाड़ी में अचण वारो तू आ। व खातमुल अंबिया इला आखिरिल उम्मे। सभिनी उम्मतुन का पछाड़ी वारी उम्मत मुहम्मद करीम जी ऐं उन्हनि ते आखिर अचण वारो नबी मुहम्मद तू। निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही कुरान वही फुरकान वही यासीन वही ताहा। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं अव्वला जो सारी कायनात पोआ। मदीने वारो साईं सभिनी का अव्वला। मदीने वारो आखिरा छो त हर नबी अग में अची विया। मुहम्मद करीम सभिनी का पो आयो। मदीने वारो साईं ज़ाहिरा एड़ो ज़ाहिरा जो पूरी कायनात में को भी एड़ो ज़ाहिर नाहे जेड़ो मदीने वारो साईं ज़ाहिरा। हाँ हींअर हिकिड़ो मिसाल आ साईं जे मीलाद जो, हुजूर जे आमद जो। दुनिया में 1.25 लाख नबी आया आहिनि कमो बेश, पर कंहिं नबी जो मीलाद ईअं कोन थो मल्हाइजे जीअं मदीने वारे जो। हालांकि ईसा जा पैरोकार असां मुसलमाननि जे तादाद में घणा आहिनि। मुल्कनि जा मुल्क ईसाइनि सां भरिया पिया आहिनि। दुनिया जा जेके मज़हब आहिनि ॻाणे टे जे लिहाज़ खां अज़मत में त मुसलमान सभिनी खां आला ऐं बाला आहिनि, पर ॻाणा टे जे हिसाब सां जेको आदादो शुमार आहे पहिरें नंबर ते मज़हब ईसाइनि जो आहे। घणा माण्हू उन्हनि वटि आहिनि। ॿिए नंबर ते हिंदू मत आहे, टे नंबर ते मुसलमान आहिनि। पर कंहिं नबीअ जो मीलाद ईअं नथो थिए जीअं मदीने वारे साईं जो मीलाद। अॻे त ख़बर कोन हुई साईं मौलाना गुलाम मुस्तफा साईं, ख़बर कोन हुई त कहिड़ो कुंड में छा थो करे को, छा थो मीलाद मल्हाए थो नथो मल्हाए। हिते बि मीलाद मुंहिंजे यार नाले मिठे सोने जो। अल्लाह जो किरोड़े रहमतूं हुजनि उन जे मज़ार ते। वॾो मीलाद कंदो हो, पर मीडिया जो दौर न हो। कंहिंखे ख़बर न हुई त केरु किथे केतिरो मीलाद थो मल्हाए, कंहिं केतिरा बकरा कुठा, कंहिं केतिरियूं देगियूं लाथियूं, ख़बर न हूंदी। हाणे सही सोशल मीडिया हर कंहिंजे खीसे में मोबाइल पई आहे। हर कंहिंखे ख़बर थी पवे। हिन साल त सही मूं ॾिठो आहे जेतिरो हिन साल मीलाद थियो आहे कॾहिं न थियो। यमन जो मीलाद उनजी मूवी रखी आहे, वीडियो रखी आहे। किरोड़े माण्हू गॾु थिया आहिनि, किरोड़े माण्हू मुस्तफा जे मीलाद जे लाइ। इंडोनेशिया में थियो आहे 30 लख माण्हू गॾु थिया आहिनि महबूब जो मीलाद मल्हाइण जे लाइ। यमन में थियो आहे, सूडान में थियो आहे, फलस्तीन में थियो आहे। पूरी
पूरी रूई ज़मीन ते आशिक झंडा हथन में मुस्तफा करीम जो मीलाद या रसूल अल्लाह जो सदाऊं अरब में अजम में रूस कम्युनिस्ट मुल्क कम्युनिस्टन जो अक्सरियत पर रूस में जड़ो मीलाद हेल थियो तेड़ो किथे कदे हाँ सुभान अल्लाह यो मदीने वाले साईं जो शान ज़ाहिरा मुस्तफा करीम के रब एड़ो ज़ाहिर कयो आ पूरी कायनात जे अंदर जिथे वींदे मदीने वाले जो जिक्र तो के बुधण में इंदो नंढन में वडन में सगीरन में कबीरन में मर्दन में औरतन में मां त सजो मुल्क पे तो घुमान नंढड़ा नंढड़ा बचड़ा मस गाल्हाइण जेड़ा उहे भी या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हिनन बच्चन जे मन में के यो नारो विधो ओ मिठा ही मुस्तफा करीम जो शान ये मुखालिफन रोकियो आ मीलाद का झलियो आ मीलाद का मना कयो आ तीए आशिकन जो इश्क अन्या जवान जो बनते आ हाँ पूरी रोए जमीन में लखे इंसान आया व्या जमन था जावाहिन पर कंखे कंजो मीलाद ये न मल्हायो वियो आ न मल्हाए जी सकंदो जे तुझे मुझे आका मदीने वारे जो मीलाद मल्हाए जी हाँ सुभान अल्लाह कल हिकड़ो देवबंदी मौलवी आए मौलवी इलियास घुमण पंजाब जो आ उन्हें जो वीडियो जी क्लिप मूं बुधी वो देवबंदी मौलवी पियो चवे पियो त जेको रसूलुल्लाह जे अचण ते खुश न थिए खुशी न मल्हायो काफर आ मुझो शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह कल ताईं चवंदा हुयो त मीलाद मल्हाइण शिरक आ अॼु चओ था त मीलाद न मल्हाइण कुफर आ हक हकवा कल न मञी त अॼु मञंदे अॼु न मञी त सुभाणे मञणो पवंदुई जेके न मञण वारा हुया अॼु उहे बि मीलाद मल्हाइनि था अल हक मा शाहिद बिल आदा मुंहिंजा दोस्तो हक उहो आहे जेको दुश्मन बि शाहिदी ॾे न मञण वारो बि मञे त हक इहो आहे जेको सुन्नियुनि वटि आहे शुक्र कर असांजा अब्बा ॾाॾा पड़ॾाॾा बि मीलादी हुया अॻे सॾींदा हुआ उर्स पोएं दौर में पोड़ा माण्हू सॾींदा उर्स ऐं हाणे सरजे थो मीलाद ॻाल्हि साॻी आहे मिड़ई ख़ुशी उर्स जी माना बि शादी ख़ुशी मीलाद जी माना विलादत जी ख़ुशी नाला मटबा पर ॻाल्हि साॻी आहे इहा ख़ुशी मदीने वारे जी सुन्नी कल्ह बि मल्हाए पियो अॼु बि मल्हाए थो इंशाअल्लाह अल्लाह कंदो असांजा ईंदड़ नसुल बि मदीने वारे जो मीलाद मल्हाईंदा हिकिड़ो अर्ज़ कयांव हिकिड़ो पंहिंजा बच्चा जेके अथव न उन्हनि खे बि मीलाद ते लाहियो उन्हनि खे बि हेरायो उन्हनि खे बि सबक मीलाद जो सेखारियो छो त मौलवी मुल्ला पीर 100 तकरीरूं कनि पर मां पीउ जेका न से हिन में ॻाल्हि विझंदा औलाद चवंदो अब्बा मुंहिंजे बापे जो तरीक़ो ही मां न छॾींदुसि मुंहिंजी अम्मा मूंखे ही सबक सेखारियो मां न छॾींदुसि हाँ न पंहिंजे बच्चन खे बि मीलाद सेखारियो या रसूल अल्लाह चवण सेखारियो हुजूर जो इश्क सेखारियो मुस्तफा जे मीलाद जो नातू सेखारियो घर में वेहो न 100 ॻाल्हियूं दुनिया जूं था कयो गाह पिराह जूं बनी बारे जूं ढोर ठगे जूं ॻाल्हियूं कयो भली कयो ज़रूरत जूं ॻाल्हियूं भली कयो पर का ॻाल्हि त मुंहिंजे महबूब जे सिफ़त सना बि ॿुधाईंदा कयो बच्चन के भी ज़हन में विझो अल इल्म फि सिग़र कन नक्श अलल हजर नंढपण में जेका ॻाल्हि बच्चे के समझाए भी न उहा इहा जे पत्थर ते लीक बच्चन जे ज़हन में इहा ॻाल्हि विझो त असां सुन्नी आहियूं असां मीलाद वारा आहियूं असां मुस्तफा जे इश्क वारा आहियूं हाँ
मरहबा मरहबा वाह तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा 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 गरजी चो मरहबा 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 वाह तुझो अचण बुत भोरा थियण वाह तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ही हली वही खबर अज मके जे शहर नूरच में क्या चिटा देह सारे डिठा मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा वाह तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा मरहबा चंद्र चांड्रो की न कर सिज थोरो सब्र सूह कर सोजरा वर तू बाते सबा मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सीरत हलबिया जे अंदर रिवायत दिया हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो तो चवे सअल जिब्रील अलैहि सलाम फकाल या जिब्रील कम अमरत मिन सिनीन जिब्रील हबीबन जे हुजूर में पेश थियो साईं था फरमाने ओ जिब्रील बुधाए तुझी उम्र जा साल केतरा संभरी उम्र केतरी थई जमार केतरी थई फकाल या रसूल अल्लाह लस्तु अअलम ए मुझा महबूब मुखे खबर ना है मुझी जिंदगी केतरी गुजरी आ मुखे मुझे उम्र जे गाना टे जी खबर नहीं या रसूल अल्लाह वडी जमारत में गैर अन फिल हिजाब राब नजमन या रसूल अल्लाह बस हिकड़ी गाल याद थम चौथे पर्दे में चौथे हिजाब में हिकड़ो तारो हुयो यतलियो फी कुल सबईन अल्फ सनतिन मर 70,000 साल में हिकड़ो भेरो उभरंदो हुयो वरी 70,000 साल गुरूब थी लिकी पोशीद थी विंदो हुयो राए तो इसनैने व सबईन अल्फ मर या रसूल अल्लाह इन्ने सितारे के 72,000 भेरा मुंह उभरंदे लहंदे डिठो 70,000 साल ज़ाहिर थींदो चिमकंदो हुयो सुहाओ कंदो हुयो 70,000 साल मुझे नज़रुन का पोशीद थी विंदो हो इन सितारे के इन अंदाज में 72,000 भेरा मु जिब्रील डिठो आ फकाल या जिब्रील व इज्जत रब्बी अना ज़ालिकल कौकब ओ जिब्रील मुखे कसम मुखे रब जी इज्जत जो त इहो चिमकंदड़ सितारो मां मोहम्मद करीम हुयुसि
या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, हक चारिया। सुभान अल्लाह। जिब्रील तो चई या रसूल अल्लाह मुझी हेडी वडी उम्र साईं फरमाइन था जिब्रील यो चमकंदड़ सितारो यो नूर वारो सितारो मु मोहम्मद करीम जो नूर हुयो। अना ज़ालिकल कौकब, यो सितारो यो रोशन नूर वारो सितारो मां मोहम्मद करीम पाण हुयुसे। मालूम थियो त जिब्रील का मोहम्मद मुस्तफा अगुआ। मुझा दोस्तों आसमान जमीनू फलक अर्श कुर्सियों बाद में हुवल अव्वल वल आखिर, वो अव्वल भी मदीने वारो आ त आखिर भी मदीने वारो आ। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों वरी जने अल्लाह ताला शान अव्वलियत जिब्रील के देखारियो उन्हें नूरी सितारे जी सूरत में सभिनी का अव्वल चमकंदड़ सितारो मदीने वारे साईं जो नूर। वरी जने अल्लाह ताला हुजूर जो शान आखिर देखारण चाहियो उन्हें नूर के हजरत आदम जे पेशानी में रखे। आदम का शीस जे पेशानी में शीस अलैहिस्सलाम का अल्लाह ताला हजरत नूह जी पेशानी में लम यज़लिल्लाहु यनकुलुनी मिनल अस्लाब तय्यबत इलल अरहाम ताहिरत हत्ता अखरजनी। पाक पुश्तुन खां पाक पेटंडे वो नूर मुहम्मदी मुंतकिल थींदो आयो। जने इयो नूर हजरत हाशिम जे पेशानी में आयो। मदीने वारे साईं जो पड़ डाडो आ। चो मदीने वारे साईं जो पड़ डाडो आ। नालो हुयुस अब्दुल आला पर सदींदा हुयुस हाशिम। हाशिम लफ्ज जी माना है मानी भोरींदड़, कुट्टी बनाईंदड़। मुझा दोस्तों इहो लक़ब कीअं पियो मक्के में डुकार पइजी वियो। माण्हू गफे जे लाइ परेशान थी विया, अन्न अटो चांवर ख़त्म थी विया। मुझा दोस्तों जेॾीमहिल हाशिम सोणे ॾिठो मक्के वारा परेशान आहिनि, मानी जे गफे जे लाइ हैरान आहिनि। हज़रत हाशिम छा कयो मुल्क शाम मजा काफ़िलो उठन जो अनाज जो घुराई भरे। पो रोजानो हिकड़ो उठ कुहंदो हुयो, उन्हें उठ जो पचाईंदो शोरबो पचाए पो उन्हें में मानी भोरे उन में विझी गरीबन के खाराईंदो हुयो। मुस्तफा जो ॾाॾो एडो सखी पूरो मक्को उन्हें जे टुकरन ते पलबो हुयो। खुदा जो कसम रिवायत में इंदो आ जेॾीमहिल हजरत हाशिम रात जे ऊंदाही में इंदो हुयो त उन जे पेशानी मजा इएं नूर चिमकंदो हुयो जो ऊंदाहा घर रोशन थी वेंदा हुया। सुभान अल्लाह। जेॾीमहिल इहो नूर हाशिम खां अब्दुल मुतलिब जे पेशानी में आयो जेको मदीने वारे जो ॾाॾो आ। साईं जे वालिद अब्दुल्ला जो बाबो आ, हाशिम जो पुटु आ, मदीने वारे जो ॾाॾो आ।
हजरत अब्दुल मुत्तलिब जे दौर में यमन जो बादशाह अब्र लश्कर वठी मक्के में आयो आ बैतुल्ला के ड्राहण जे लाए काबे के मसमार करण जे लाए जेडी मल अब्रो मक्के जे बाहरों वादी में पहुतो आ चई त काबे जो संभालदार केरा मां उन सा कुछ गालाइण तो चाया चयूं त काबे जो संभालदार मोहम्मद करीम जो डाडो अब्दुल मुत्तलिब हाथियुनि जो लश्कर वठी आयो हुयो जेडी मल जनाबे अब्दुल मुत्तलिब के पैगाम मिलियो आ अब्र बादशाह तवा सा गुफ्तो शुनीद जेला तवा के घुरायो आ जनाबे अब्दुल मुत्तलिब जेरीमल उन वादी दे निकतो आ हाथियुनि जो लश्कर कतारूं कयूं बीठो जे जेरीमल हजरत अब्दुल मुत्तलिब सुणो आयो आ खुदा जो कसम रिवायत में तो अचे त हाथी अब्दुल मुत्तलिब के अगियों सजदे में किरी पिया हाथी प्या चवन ओ अब्दुल मुत्तलिब तो में जेको मोहम्मद जो नूर आ असी सब उन्हें के सजदो था कयूं अबरे जो लश्कर वठी आयो आया काबे के ड्राहण जेला चई बी मुंहिंजूं डाचूं मुंहिंजा जेके उठ घोड़ा आहिनि उन्हनि खे मां हाथी को कयां बाक़ी काबो ॼाणे काबे जो रब ॼाणे तूं ॼाण सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल अबरो लश्कर वठी अचे थो त सूरत पूरी सूरत कुरान में आ अलम तर कैफ फअल रब्बुक बिअसहाबिल फील रब उनके ओलड़ गाह वांगुर बनाई छड़ियो तबाह बर्बाद थी विया पर मुझे दिल पर मोहम्मद करीम जे डाडे फरमायो त ओ अबरा तुझे लश्कर के तोखे जुर्रत नहीं जो हिन काबे के तू नुकसान पहुंचाए सगी छो त ही वो काबो आ जेको मोहम्मद जे डाडे इब्राहिम इस्माइल ठायो आ मुझा दोस्तों जेरीमल वो नूर अब्दुल मुत्तलिब खां जनाबे अब्दुल्ला जे पाक पेशानी में आयो जिता लंघंदो उता नूर जा चिमकार थींदा हुया मक्के जूं औरतूं चवंदियूं हुयूं त अब्दुल्ला असां सां निकाह कर फरमायई त मां इएं निकाह न कंदुसि जेसी ताईं मुंहिंजो बाबो अब्दुल मुत्तलिब इजाज़त न ॾींदो सुभान अल्लाह जेरीमल हसीनो जमील औरतूं जनाबे अब्दुल्ला जे रस्ते में अचन त गर्दन झुकाए हया व इफ़त पाक दामनी वारो मोहम्मद करीम जो अबो हया वारो कदे के न्याणी के नजर खणी न ॾिठई साईं फरमाइन था त मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजूं ॾाॾियूं हड़ई को बि बिना निकाह जे न थियो सभिनी के रब पाक दामन इफ़त वारो पाकीज़ा सिफ़त बणायो जेॾीमहिल इहो नूर जनाबे अब्दुल्ला मजा बीबी आमिना साइण ॾे मुंतकिल थियो रिवायत में अचे थो उन रात पूरे कुरैशन में जेतिरा भी जानवर हुया घोड़ा उठ रिढूं बकरियूं हर जानवर रड़ करे चयो त अज मोहम्मद जो नूर अब्दुल्ला का आमिना ॾे मुंतकिल थियो आ सुभान अल्लाह मुझा दोस्तो जानवर प्या बोलने या 27 रजब जी रात हुई जुम्मे जी भलारी रात हुई जो मदीने वारो साईं पंजे बाबा साईं दे पेशानी मां नूर मुहम्मदी अमड़ जे पाक पेट दे मुंतकिल थियो
अम्मा फरमाए थी कदे मुखे दर्द न थियो तकलीफ न थी पत्थरेली जमीन ते हला त पत्थर मक्खण वांगुर नरम मुझे पेरन जे हेठ मथायुन पहाड़ियुन ते हला त जमीन हमवार थी वने रेशम वांगुर नरम थी वने मता मोहम्मद जी अमड़ के पैर में का तकलीफ न अचे खूह ते पानी भरण वञा मक्के जा गहरा पानी जा कूना खूह जेरी मल पानी भरण वञा त पानी तरे का मथे पगुन ताई चढ़ी अचे जे मोहम्मद जी अमड़ के का तकलीफ न पहुंचे सुभान अल्लाह मुझा दोस्तों 9 महीना हर महीने पैगंबर आया मुबारकूं ॾींदा विया ओ आमिना मुबारक थई जो सरदारन जो सरदार मोहम्मद ताजदार तुझे अंगण ते अचण वारो आ सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल मदीने वाले साईं जी ज़ाते बाबरकात जो नूर मुबारक अरहाम ताहिरात साजिदात व मिन अरहाम साजिदात इला असलाब ताहिरीन ऐ अल मुवहिदीन वल मुवहिदात मुस्तफा करीम जा नानंग तोड़े डाडंग हजरत अब्दुल्ला का जनाबे आदम अलैहिस्सलाम ताई बीबी आमना का बीबी हवा ताई सब अमड़ियों भी पाक सब अब्बा दादा भी पाक मुस्तफा जो को भी ॾाढो मुशरिक न हुयो बुतन के पूजण वारो न हुयो ॾाढियूं भी तौहीद वारियूं त ॾाढा भी तौहीद वारा अन्न आबा अन्नबिये सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लुहुम कानू मुमिनीन मुस्तफा करीम जा हड़ई डाडा पड़ डाडा हड़ई मोमिन हुया चो हड़ई हिकड़े वाबी किताब लिखियो आ माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह लिखियो दोस्त मदीने वाले साईं जो बाबो ऐं डाडो ॿई जहन्नम में जंहिं जिला जन्नत ठही उन्हें जो बाबो किए थी ज़बान तुझी वरे किए थो तू एड़ा लफ्ज पंजे कलम सां लिखी ओ मिठा मुझे महबूब जा सभई ॾाढा जन्नती सभई अमड़ियूं जन्नतियूं सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले साईं खां हजरत अब्दुल्ला बिन अब्बास सौट्रा मुझे साईं जो अर्ज तो करे साल तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकुल्तु फिदाक अबी व उम्मी ऐन कुंत व आदम फिल जन्नते हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पूछो या रसूल अल्लाह जरे आदम जन्नत में हो तव्हां उन वक्त किथे हुयो अजीब सवाल है या रसूल अल्लाह उन वक्त तव्हां किथे हुयो फतबस्सम हबीब मुरकिया हबीब खिलिया हत्ता बदत नवाजिज़हू तां जो साईं जन जा दंद मुबारक ज़ाहिर थी पिया साईं फरमाइन था कुन्तु फी सुल्बिही ओ इब्ने अब्बास जॾहिं आदम जन्नत में हो मुंहिंजो नूर आदम जे पुठीअ में हुयो व रुकिब बि सफ़ीनत फी सुल्ब अबी नूह जॾहिं नूह जी ॿेड़ी तरी पे त इहो मुंहिंजो नूर नूह जे पुठीअ में हो जंहिंजे करे उन जी ॿेड़ी तरी पे वकुज़िफ़ बी फी सुल्ब अबी इब्राहीम ओ इब्ने अब्बास जे मुझे बाबे इब्राहीम ते बाग बणी हुई त इहो मुंहिंजो ई नूर उन जे अंदर में मौजूद हुयो
मिली आदम खे हुई माफ़ी वरी ॾिस नूंहं जी कीअं ॿेड़ी हुई तरी इब्राहिम जी कीअं बाहि ठरी इहो मुंहिंजे नबीअ जो निज़ारो आ जेको सारे जग जो सहारो आ वो घोट मदीने वारो आ सहारो आ वो साईं मदीने वारो आ ओ रहबर जे सदके रहम थियो हिन सारी जमायत ते करम थियो थिया फाल भलायूं भरम रहियो बिना कामिल जेन किनारो आ जेको सारे जग जो सहारो आ वो घोट मदीने वारो आ चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेॾीमहिल वो नूरे मोहम्मदी अम्मा आमिना जी जल जे पेट में आयो त जानवर बि इज्जत पिया कनि पत्थर बि सुञाणनि पिया महबूब जी अम्मा जितां गुज़रे पई त पत्थरनि मां आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह साईं फरमाइनि था अन दावत अबी इब्राहिम व बिशारत ईसा मां मोहम्मद करीम पंहिंजे पीउ इब्राहिम जी दुआ आया ऐं हज़रत ईसा जी ख़ुशख़बरी मां मोहम्मद आया सुभान अल्लाह वो जेॾीमहिल रब चाहियो त नूरे मोहम्मदी जो ज़ुहूर थिए जेको अव्वल हुयो सो आख़िर नबी जी सूरत में दुनिया ते जलवगर थिए नबियनि जे सिलसिले खे ख़त्म करण जे लाइ हुवल अव्वल वल आख़िर वो आखिर जॾहिं ज़ाहिर थियण वारो थियो अम्मा आमिना थी फरमाए अअलनतिल मलाइकतु सिर्रन व जहरन जा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमिना थी फरमाए त मलाइकनि जा आवाज़ मां पाण ॿुधां पई केॾीमहिल आस्ते केॾीमहिल ॾाढे मलाइक पिया चवनि त मुहम्मद अची वियो मुहम्मद अची वियो मोहम्मद अची वियो मदीने वारो अची वियो मुस्तफ़ा अची वियो मुंहिंजा दोस्तो इहे आवाज़ अम्मा फरमाए थी मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधां पई जेॾीमहिल हबीब जी विलादत थी ख़रज मिन्नी नूर मुंहिंजे बतन जा नूर जो ज़ुहूर थियो सुभान अल्लाह वकान कद अज़िनल्लाहु तिल्क सनत लिनिसाए दुनिया अन यहमिलन ज़ुकूरन करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खसाइसुल कुबरा में सुयूती सुहिणो रिवायत आणे पियो त उन रात जे रात मदीने वारे जो मिलाद थियो पूरी रूए जमीन ते जेतिरनि औरतुनि खे ॿार ॼावा सभु पुट
मुस्तफा जी इज्जत ऐं करामत जे करे अल्लाह ताला हर अमड़ जी झोली साई कई, हर सिकायल जी सिक पूरी कई। सुभान अल्लाह। काल अल्लाहु लिमलाइकतिही इफ्तहू अबवाब अस्समाए। ए मलाइको मुहम्मद तो अचे, आसमान जा हड़ई दर खोले छॾियो, रहमत जा दर खोले छॾियो। व अबवाबल जनाने, अज जन्नत जा दर भी खोले छॾियो। व उल्बिसत शम्स यौमइज़िन नूरन अज़ीमा। रब फरमाया सिज के भी नई रोशनी ॾियो। सिज भी सजन का हली 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 वेचारो पुराणो थी वियो, हिन जी बैटरी भी चार्ज कयो। सिज के नई रोशनी मिली, जन्नत जा दर खुली विया, आसमान जा दर खुली विया। मोहम्मद करीम थो अचे, पूरी रुई ज़मीन ते जेके सुकल वण हुया उन्हनि खे हुकुम जो साओ कयो। सुका वण सावा थी विया, वैरान पट आबाद थी विया, हर पासे मेहर जा मींह वसण शुरू थी विया। मुंहिंजा दोस्तो, तो पंहिंजे ॻोठ खे सिंगारियो, तो पंहिंजे जलसे खे सिंगारियो, तो पंहिंजे घर खे सिंगारियो। मोहम्मद मुस्तफा जे सदके रब सॼी धरती खे सिंगारियो। सुभान अल्लाह। जेॾीमहिल मुंहिंजे लजपाल नबी जी विलादत थी त हर पासे नूर जा चिमकार थी विया। अम्मा थी फरमाए, हबीब आया, मुंहिंजो घर त रोशन थी वियो, दर दीवारूं भितियूं छत इहा त रोशन थी वई, पर मके जा गलियूं एवान अंगण हर पासे नूर जा चिमकार थी विया। सुभान अल्लाह। अम्मा फरमाए थी, अहिड़ो त नूर चिमकियो जो मक्के मां वेही करे मुल्क शाम जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खसाइसुल कुबरा में रिवायत आ, वुलिद मसरूरन मख्तूनन मकहूलन मगसूलन मदहूना। थक जी भी आयो जी। इब्तिदाए इश्क है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या। अञा तो शुरुआत थी आ, जलसो तो सॼी रात हलंदो, फजर ताईं हलंदो। ढकर न लहो, गाटा न हेठि कयो, हे त यको वठंदो निंड करे। अब उथारी पी आए ही क्या थाधल वाधल का लस्सी पी आए ही। सल्लल्लाहु अलैहि वुलिद मदीने वारे जी विलादत थी मसरूरा, नाड़ो वढियल हुयो, मख्तूना खुतनो थियल हुयो, मकहूला अखियुनि में कजल पातल हुयो, मदहूना तेल मखियल हुयो। बी रिवायत खसाइसे कुबरा में शिफा शरीफ में वद मतहूरा मुतय्यबा, महबूब जो आयात पाक पाक पाक। अतर मखियल हुयो, खुशबू लगल हुई, मकहूलन मसरूरा अखियुनि में सुरमो पातल हुयो, नाड़ो वढियल हुयो, मख्तूनन मदहूना खुतनो थियल हुयो, ऐं दिलबर नबी के तेल लगल हुयो, कंगो कयल हुयो। वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण, वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण, ही तुंहिंजा मौज
मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अबिल जाफा का रिवायत मुझे सुने हबीब तबकातुल कुबरा जे अंदर ही रिवायत इमाम शामी सीरत शामिया जे अंदर रिवायत आंदी आ जेरी मल हबीबन जी विलादत थी आ त अम्मा जी जल महबूब जी रअत उम्मी ही न वदअतनी सत मिनहा नूरुन अदाअत लहू कुसूर बुसरा। जेरी मल मुंजी विलादत थी न मुंजी अम्मा पई दिसे त बुसरा जे शहर जूं माड़ियूं पंजे अखियुन सा मक्के मां दिसे पई। पुट मक्के खां बुसरा जो शहर 1350 किलोमीटर परे आ। घणो परे आ ॻाल्हायो? घणो परे आ? 1350 किलोमीटर परे आ। सच्ची बुधायो हितों तवां के या 78,000 मोरी नजर अचे थी? 34,000 ही मोरी कोने नजर ईंदी। मोरो त परे थियो तोखे हे कोठ जूं जेके माड़ियूं हिन घर हिन इहे भी नजर न ईंदा। भित अची वई सिज मथों बीठो हुजे चंड बीठो हुजे रुगे शामियानो आ त परियों नजर नथो अचे। सिज जड़ी शे भी नजर नथी अचे पर ही नजर केड़ी जो बैठी आ अम्मा मक्के में ऐं मुल्क शाम थी दिसे पई। हां जे हुजूर जे नूर में अम्मा जी नजर ऐसी तई पवे थी तो मदीने वाले जी पंजी नजर चाहूंदी। मुझे दिल पर नबी जी पंजी निगाह कैसी तई हुंदी। मुझा दोस्तों सोने नबी जी विलादत थी साईं फरमाइन था मिन करामती अला रब्बी अन्नी वलिदतु मख्तूनन वलम यरअदुन सौअती। मुझी इज्जत जे करे अल्लाह ताला वट जेका मुझी इज्जत ऐं मर्तबो आ उन जे करे मुझी विलादत थी त खुतनो थियल हुई। मुझी शर्मगाह के के न ॾिठो। या मदीने वाले जी इज्जत हुई ना अल्लाह वट। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि या किताब इमाम बैहकी जो दलाइलुन नबुव्वा कंजुल उम्माल अल्लामा हिंदी जो शरफुल मुस्तफा इब्ने असाकिर जी तारीख दिमश्क इन्हनि सभिनी किताबन में रिवायत इंदी आ। हजरत अब्बास मदीने वाले जो चाचो आ अर्ज तो करे तो या रसूल अल्लाह मुंह जो तवां ते कलमो पढ़ियो तवां ते ईमान आंदो तवां जी नंढपण में मुंह मोजज़ो ॾिठो। तवां जे या रसूल अल्लाह नंढपण में अवां जो मोजज़ो ॾिठ में दानी इलल दुखूल फी दीनिक अमारतुन लिनबुव्वतिक। नंढपण में तवां जे मोजज़े खे ॾिठ में उन मोजज़े खे ॾिसी मूंखे शौक़ थियो तवां जे दीन में दाख़िल थियुसि। साईं फरमाइन था चाचा तो छा ॾिठो हुयो? अर्ज करे तो राए तुक फिल महद तुनागिल कमर। महबूब अञा तव्हां पींघे पाक में हुया नंढपण में हुया हीअं आंगुर जो इशारो पिया कयो त चंड ओॾे हले पियो।
व तुशीरु इलैहि बिउस्बुका फहैसु अशरत इलैहि माल। या रसूल अल्लाह तव्हीं आंगुर जो इशारो पिया कयो, जाते तव्हांजी आंगुर जो इशारो पियो थिए ओॾे चंड झुकी पियो पवे। पुट हेॾे ते ॾिस, मुल्लो चवे तो नबी असां जहिड़ो हुयो, ज़ाल खे तो सॾे त ज़ाल बि सॾे ते कोन थी वञे। वेंदसि मुंहुं पुछड़ो करे वेंदसि। हिकिड़ो वॾो मुल्लो आहे, मां नालो न खणंदुसि, उनजी माई आई, बसि नालो कोन था खणो। उनजे घर जो भाती आयो, चई त साईं को तावीज़ लिखी ॾियो, को खंड पढ़ी ॾियो, जो मुल्ला जी ज़ाल नथी ठहे। मूं वटि आयो, पर जीअं असांजे राज खे ख़बर न पवे मतां असांखे बुछड़ो कंदा। मुंहिंजो हूअं त पीरनि खे मञो ई कोन, पीणे खे मञो ई कोन। जेॾी महिल ज़ाल जा पातर था पढ़नि त पीर यादि था अचनि। जंहिंजो पुट चयो नथो मञे, जंहिंजी ज़ाल चयो नथी मञे, मुझे दिलबर मोहम्मद सां हमसरी जी दावा तो करे। नबी असां जहिड़ो आ, नबी असां वांगुर आ। अरे मुझे दिलबर नबी जो शान त ही आ जो जेॾी महिल हबीब करीम तुनागिल कमर व तुशीरु इलैहि बिउस्बुके फहैसु अशरत इलैहि माल। हबीब जाॾे तुंहिंजी आंगुर जो इशारो पियो वञे, चंड ओॾे झुकी पियो पवे। मदीने वारे जी आंगुर उत्तर त चंड उत्तर, आंगुर ओभर त चंड ओभर। खुदा जो कसम मुंहिंजी जिंदगी 52 साल गुज़री आ, कॾहिं चंड खे मूं ईअं चुरंदे पुरंदे न ॾिठो आ, सिज खे हटंदे पंहिंजे रस्ते मटाईंदे न ॾिठो आ। वशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। सिज पंहिंजे पूरे मदार ते हलंदो आ, या ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आ। सिज पंहिंजे रस्ते खां हटंदो न आहे, पर जे मदीने वारो इशारो करे त अलीअ जे लाइ लथल सिज वरी पवंदो आ। जे मुस्तफा सॾु करे त चंड अधो अध थी ज़मीन ते लही ईंदो आ। चंड जे इशारे ते हले, तूं चवीं थो उहो नबी असां जहिड़ो। बुढ़ी मरण खपे न इहे लफ़्ज़ चवण सां। मुंहिंजे मुस्तफा जो शान निरालो आ। कोई आ कलीमुल्लाह, कोई आ खलीलुल्लाह, ज़ात सभिनी में सोने मोहम्मद जी भलारिया। तड़पंदो सोई सजण लाए उम्र सारिया, मुझे महबूब के ॾिठो जंहिं कवारिया। सारो ही जहान हले मुझे करीमन सदके, सारो ही जहान हले मुझे हबीबन सदके, मुझे सरवर सभिनी ते कई सतारिया। कंहिंजी विलादत ईअं न थी, अहिड़े शान सां न थी जीअं मुंहिंजे लजपाल मोहम्मद जो दुनिया में अचण थियो। वो खुशी त थींदी न, खुशी त थींदी न, थी आ या न थी आ? कंहिंखे कंहिंखे खुशी थी आ? सभिनी खे। हाँ सुभान अल्लाह। असां खुशीअ में बत्तियूं ॿारियूं या मीलाद कयूं या सही मुंहिंजा लंगर कयूं या जुलूस कढूं, हुननि खे वरी बाहि लॻंदी। अॼु हालाणी में जलसो हुजे, पासे में सभु वादी हुजनि, अड़ई मुंहिंजो ॻाल्हि त ॿुधो,
तवा असां ते सदाई कंदा आहियो ठठोल था झंडा था लगायो जुलूस था कढो केड़े किताब में लिखियल आ केड़ी हदीस में आ मुझो हे तव्हां वारो डीजल जो कराची को निकतो आ इस्लामाबाद इहा जेका रैली कढी थस आजादी मार्च कई थस या बकर सूरत में लिखियल आ आल इमरान में लिखियल आ सूरह निसा में लिखियल आ बुखारी में आ तिरमिजी में अबू दाऊद नसाई केड़े किताब में लिखियल आ ओ झंडो सही इमारत ॾिठमि उन ते 400 झंडा ये नोलू वारा लगा पिया 400 झंडा हिनन जा माण्हू हीअं नचन पिया टपन पिया मूवी तो भरी पई आहे ॿुधायो मां सोशल मीडिया हिनन खे ख्वार घणो कयो नचन सा बीठा असांजो कायद तो असांजो अचे अगवान तो अचे जुलूस कढियूं आदर भा कयूं मुझो तुंहिंजो डीजल जी तूं करी पंहिंजो आजिया करी उन जे लाइ इस्तक़बाल करी जुलूस कढी बिदअत न आहे शिरक न आहे असां मदीने वारे जे आमद जी खुशी में जे जुलूस कढियूं त शिरक तू मुखे साबित करे दे त यो धरनो हरणो इस्लामाबाद में केड़ी बुखारी जी हदीस में साबित आहे केड़ी हदीस में आ धरनो हणन जेके 22 करोड़ माण्हुनि चूंडे वजीर आज़म कयो जो तू मूंखे इस्तीफ़ा दे ओ मिठा जे पाण कन त हलाल आ बाकी जे सुन्नी कन त उन ते कुफ्र ऐं शिरक जूं फतवाऊं पुट तव्हां पंहिंजे अकीदे ते मज़बूत पंहिंजे अमल ते मज़बूत असां मदीने वारे जूं खुशियूं मल्हायूं इन मल्हाईंदा रहंदासीं मीलाद कयो आ कंदा रहंदासीं छा था चओ मदीने वारे जो मीलाद जारी हो कल बि अॼु बि सुभाणे बि जारी रहंदो हां क़यामत ताईं जारी रहंदो माण्हुनि पे चयो त साईं नाले मिठे खां पोइ ऊंदहि थी वेंदी ऊंदहि न थींदी इहो चिराग अल्लाह जे बाननि जेको रोशन कयो आहे क़यामत ताईं रोशन रहंदो हेॾे त ॾिस न केॾी ख़ल्क़ ख़ुदा जी आई आहे अॼु नाले मिठे सोहणे जो रूह बि ख़ुशि पियो थो थिए साईं मौलाना मोहम्मद दाऊद जो रूह बि राज़ी पियो थो थिए मुंहिंजा दोस्तो इहो मीलाद जारी आहे ऐं जारी रहंदो इंशाअल्लाह क़यामत ताईं इहो सिलसिलो जारी रहणो मुंहिंजा दोस्तो त सच्चा सुन्नी थियो हेॾे होॾे लोणा न वरायो हमरा हिकिड़ो हुजे सो जे थिए सुन्नियुनि जो मीलाद न त विच में बीठो आहे या नबी सलाम अलैक वरी जे सीरत वारो जलसो थे तो उन्हनि जे विच में बीठो आहे वरी जे ओॾा जेको पिड़ कंदा आहिनि मथो उघाड़ो कारा कपड़ा है हुसैन या हुसैन उन्हनि जे विच में बीठो वरी हिंदुनि जी होली थी त भाउ ने होलीअ में ॾियारी में ॾिया जली बीठो वाणियुनि सां गॾु वरी भंगी लाल गुरु जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि भंगियुनि जो पीर आहे लाल गुरु उन्हें जो ॾियारो मल्हाइनि त उन्हनि जे विच में बीठो आहे के माण्हू चयो भा मियां तूं आहीं कहिड़ी मुसीबत शियो ही सुन्नी ही वाणियो ही वाबी छा ही जे सभिनी सां पूरो जी भाई ॻाल्हि इहा आहे त हर को चए थो मां हक़ ते मां हक़ ते मां हक़ ते कंहिं चयो आहे त मां न हक़ ते आहियां हर को चए थो मां हक़ ते हाणे हेतिरनि में को त हक़ ते हूंदो न मां सभिनी सां पेरड़ा भरिया थो पोइ क़यामत में जेको छुटो मां चवंदुसि मां तो साया मना जेके पंहिंजे अक़ीदे ते वेसाह न आहे न सुन्नी थी त थी ॾेखार मज़बूत सुन्नी थी पंहिंजे अक़ीदे ते कीर वांगुरु क़ाइम थी वञे दुनिया जा झोला ईंदा तूफान ईंदा वाचूड़ा ईंदा हवाऊं खुलंदियूं तोखे मुंझाइण जे लाइ कंध ते बिस्तरा खणियो घर ॻोठ जे पहुचंदई ओ मुंहिंजा दा असां अल्हम्दुलिल्लाह सुन्नी आहियूं सुन्नी थी जीअंदासीं सुन्नी थी मरंदासीं पंहिंजो अक़ीदो न मिटायो आहे न मटायो आहे हथ मथे खणी ऐलान कर घणा हिकड़ा तो होडे हलिया विया न हिकड़ा हेडे आहिनि ॿिया वरी विच में बीठा आहिनि कॾहिं हेडे कॾहिं होडे कॾहिं हेडे कॾहिं होडे ईअं न सच्चा सुन्नी थियो पंहिंजो अक़ीदो कट्टर मज़बूत सुन्नियत वारो रखो
चौ मां सुन्नी आया, मां सुन्नी आया, मुझो सुन्नत सां बस प्यार आहे, मां सुन्नी, मुझो सुन्नत सां बस प्यार आहे, मुझो इश्क आहे सुने अरबीअ सां, बस मुझो बेड़ो पार आहे, मां सुन्नी आया, मां सुन्नी आया, मुझो सुन्नत सां बस प्यार आहे, मां सुन्नी आया। अल्लाह करीम शल्लाह असां खे मज़हब हक़ अहले सुन्नत कायम ऐं दाइम रखे। अल्लाह ताला मदीने वारे जे मीलाद जे सदके सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमाए। वमा अलैना